सरवरे कायनात जन दरिया जो कपर पे मलाहन पे मच्छी मारी सुभान अल्लाह मच्छी मलाहन के ॾाढी ठाऊ की अची वई राजा चुप कयो ना वधे टुके पचियूं करे पाण में खयूं जंहिंमहिल मच्छी खणी ॿेड़ीअ ते फाथा त हिकिड़े मलाह ॾिठो सरवरे कायनात जिन असाबनि सां गॾिया दरिया जो कपर मलाह दाल खे चयो त अॼु मच्छी बि ॾाढी ठाहूकीअ ते अची विया सरवरे कायनात जिन पैसा चल जेके दावत खणायो न चई पिया भली सुभान अल्लाह मलाह भॼंदो हुयो वञी नबी साईं जन जे कदमनि ते किरियो त साईं मुंहिंजा मूं मिसकीन जी दावत खां बाबा साईं नबी साईं जन असाबनि सां गॾिजी अचे वेठा मलाह भॼंदो दाल खे जल्दी गरमानी चार माईअ साईं मच्छीअ सां वस कयो मच्छी रिझे ई सरवरे कायनात जिन चयो मलाह खे त बाबा मानी खण मलाह जो आयो ॿेड़ीअ ते माईअ जा हुकुम ॾाढियूं पुछेसि अॼु भाॼी अञा ताईं सुबुह चढ़ी वेठी आहे छा कयां मच्छी जहिड़ी आहे त ही कुने में पई आहे छा कयां रिझे ई कान मलाह मोटी आहे नबी साईं जन चयुसि बाबा असांखे मानी करा चई क़ुर्बान वञा तव्हां अलाए मच्छी या थी धम सां रिझे ई कान थी असां वसु करे ॾिठो चइबो मच्छी नथी रिझे चई रिझे ई कान चइबो हाणे खणी अचीसि त पुछां त छो नथी रिझी हाणे साईं मलाह हो देगड़ो खणी अचे सरवरे कायनात जिन जे अॻियां रखियो साईं हा साईं नबी साईं जन मच्छी खां पुछनि था त माई तूं छो नथी रिझी मच्छी साईं ॻाल्हाए मच्छी मारी मांगे तो वाइदम कुलियत चाचू मारियूं समाज के दिलियूं ॿिया बुंड वॾा बराबर सागरी करे थी की न की जेके दिला ते नथी सरदार सदायो सोणीअ खे रूबरू पंहिंजे रहबर
खे हर ॿी उमत जो जल बाबा हिनखे जल्दी पहुचायो चाहे जिथे जामो हेॾो जल ही ॿुधंदी असां सारे मादारी मचल अदा है भी उतनी असाबंदा मादारी मचल एदी अथवा कुदरत कलमे में बड़ो सची दिलदा दरादर इन ऐबदार अहमद तऊ खरीदो लाइनो जाता सुभान अल्लाह